जी त असां ऑनरेबल हाई कोर्ट में तव्हांखे ख़बर आहे ॿिन्हिनि सरदारनि जूं जेके पिटिशन्स लॻल हुयूं उन खां पोइ ऑनरेबल हाई कोर्ट इहो फ़ैसिलो कयो त 15 ॾींहंनि जे अंदरि 15 ॾींहंनि जो टाइम ॾिनो वियो ट्रायल कोर्ट खे त ॿिन्हिनि सरदारनि ऐं जेके बि जवाबदार आहिनि उन्हनि ते जेको आहे सो फ़र्दे जुर्म आयद कयो वञे 15 ॾींहंनि जे अंदरि ऐं असांजो केस 3 महीननि में एविडेंस हलाए मुकमल कयो वञे। 5 सालनि खां वठी असां इहा ई चऊं पिया त असांजो केस हलायो वञे, डायरेक्शन्स ॾिना वञनि ट्रायल कोर्ट खे, छो त जवाबदार भॼनि पिया तव्हांखे ख़बर आहे, मीडिया हिन शइ जी गवाह आहे त हर हाज़िरी ते मां मौजूदु आहियां ऐं हुननि उतां हाई कोर्ट मां स्टे वरितो। स्टे वठण ई साबित करे पियो त केरु डिले करणु चाहे थो। सरदारनि जे बिहाफ ते स्टे हुयो ऐं उन्हनि इहा बि कंसेंट ॾिनी त असां स्टे जेको आहे उन तां विदड्रॉ कंदासीं ऐं केस हलाईंदासीं। सो इनशाला पुर उमीद आहियूं त 15 ॾींहंनि जे अंदरि ते इन्हनि ते फ़र्द जुर्म आयद थींदो ऐं अलाह जी ज़ात ते यकीन आहे, अदालतुनि ते यकीन आहे। यकीननि तव्हां ॾिसो था त हिननि ॿिन्हिनि जागीरदारनि खे कोर्ट ज्वाइन करे चुकी आहे त ॿई मुलविस आहिनि। हाणे एविडेंस हलंदा त असां इहो बि साबित कंदासीं, हिन में विटनेसिस आहिनि, हिन में असांखे प्रूफ्स आहिनि, जेके गवाहियूं ऐं शाहिदियूं हलंदियूं त इनशाला हिननि जागीरदारनि खे मां पहिरियां खां वठी मुंहिंजो इहो ई यकीन आहे त हिननि खे फांसी जे फंदे ताईं इनशाला असां पहुचाईंदासीं। अनक़रीब उहो ॾींहुं परे न आहे। मां आवाम खे बि इहा अपील कंदमि, पंहिंजे भाइरनि खे, पंहिंजे भेनरुनि खे, सपोर्टर्स खे, त तव्हां पंहिंजे दुआउनि में यादि रखो, छो त हीउ वक़्तु असांजे लाइ सम्झो त कंहिं इनक़लाब खां घटि न हूंदो त हीउ सरदार असांखे जेका थकाइण जी कोशिशि कनि पिया ऐं हाणे बि यकीननि हू भॼण जी कोशिशि कंदा, पर असां इहो वाज़े करणु चाहियूं था त अदालतूं मज़लूमनि जे लाइ आहिनि, अदालतूं इंसाफ़ करण जे लाइ आहिनि